वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार बुर्दी। तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़ैब टीवी ऐं ज़ैब टीवी जे प्लेटफॉर्म तां अॼु असीं पहुता आहियूं जाम नवाज़ अली तालके ज़िले सांगड़ जे हिकिड़े ॻोठ कांडेरो बंबरो में, जिते सिंध जी रवायत मुताबिक़ मच कचहरी जो एहतमाम कयो आहे साईं असांजे दोस्त मीर मोहम्मद बंबरो साहिबु। वॾी महिरबानी मीर साहिबु तव्हांजी जो सिंध जी सकाफ़ती ऐं रवायत खे उजागर कयो अथव, मच कचहरी जो एहतमाम कयो अथव। मुंहिंजो दोस्त सदाम राजपर तमामु सिंध जो सुठो एक्टर गुलकार ऐं साईं असांजो हितां जो मेज़बान आहे असांजो साईं मोहम्मद हसन कुमरानी साहिबु, जेको तमामु सुठो कुक बि आहे, राधो बि आहे ऐं सुठो हेयर कटर बि आहे। माना हुनजी तमामु सुठी सैलून आहे जिते हाणे मां ताज़ो वार सेट करायो आहे। साईं मोहतरम एस भट्टी साहिबु, साईं जन जो कमानी भॼी पई आहे साईं जन ईअं टे लेटिया पिया आहिनि। मोहतरम प्रकाश असांजो दोस्त आहे, साईं मीरानी साहिबु असांजे हिन सथ में शामिलु थियो आहे। साईं हेॾां आज़ाद मीरवाई साहिबु, साईं नज़ाकत बालादी साहिबु ऐं साईं इम्तियाज़ कलोई साहिबु ऐं हुसैन ख़ासि कैदी साहिबु ऐं मच कचहरी जो की कीअं सदाम मच कचहरी लॻी? वाह 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 वाह, ज़बरदस्त, ॾाढो मज़ो थो पियो अचे ऐं ॾाढो इंजॉय था पिया कयूं। सभई पंहिंजा प्यारा दोस्त गॾु आहिनि। पहिरीं प्यारा साईं वीर मोहन साहिब जा थोरा मां चाहींदुसि को आइटम ॿुधाए, को अहिड़ो सुठो को सुरीलो जेको हिन महफ़िल खे कुझु महसूसु कराए। को ताड़ी थी वञे, ताड़ी थी वञे। हिकु ग़ज़ल आहे, सिंधी आहे, उहो सॼी मच कचहरी जे नाले था कयूं। ईअं उछले छॾियो तो गुल आहे, कंहिंजे जज़्बनि जो थियो क़तल आहे। ईअं उछले छॾियो तो गुल आहे, ही सितारा ऐं चंड जो चिमकणो, क्या बात है, वाह वाह वाह। ही सितारा ऐं चंड जो चिमकणो, तुंहिंजे जलवनि जो ई अमल आहे। ईअं उछले छॾियो तो गुल आहे, उम्र गुज़री गुनाह में सारी, उम्र गुज़री गुनाह में सारी, दस सवाबन जो को फसुल आहे। ये उछले छॾियो तो गुल आहे। वाह साईं, ताड़ी थी वञनि, ताड़ी थी वञनि, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन कचहरी मच कचहरी। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त काल्ह जेको सीउ पियो हुयो, थधी हवा जेकी उतर जहिड़ी सॼो ॾींहुं सफ़ा वरी संद सुकाए छॾिया आहिनि ऐं उन सीउ खे राति बि पाण मच कचहरी ते वेठा हुआसीं ऐं उहा वरी मतिलबु ओचितो थियल हुई। ऐं हीअ मीर साहिबु बाक़ाइदा टाइम वरितो, सुभाणे मूंखे टाइम ते कचहरी कंदासीं। सो तव्हां सां इहे गुफ़्तगू कचहरियूं जारी रहंदियूं। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल ज़ैब टीवी खे ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो ताकी तव्हां ऐं असांजूं कचहरियूं क़ाइमु रहनि। महिरबानी तव्हांजी।